सेवण शरीफ जी आज़ादारी बाबत मुख्तसर रिपोर्ट मंजूर कालरो। सिंध जे इज़्ज़त माब शहर शहबाज कलंदर जी धरती सेवण शरीफ में भी क़दीम आज़ादारी जेका ख़ुद हज़रत शहबाज कलंदर जे अचण सां वधीक भरपूर नमूने सां शुरू थी, उन वक़्त खां अॼु ॾींहं ताईं सिलसिले बसिलसिले जारी ॾिसिजे थी। हिते कलंदर जे दरगाह जे अङण ते लॻल अलम पाक तोरे पूरे शहर ऐं पासे जा अलम पाक मुहर्रम खां अॻु लाहे वरी ॿीहर संवारे सिंगारे वॾे मान ऐं शान सां बुलंद कया वञनि था। सेवण जी आज़ादारी में शिरकत वास्ते परे परे खां काफ़िला शरीक थी आज़ादारी करण खे बाइसे सवाब सम्झनि था। 6 मुहर्रम ते ख़ासि अहमियत वारो जुलूस बोदलो सरकार जी दरगाह खां 6 वॻे धारे निकिरी नुंहां पढ़ंदे शहर जे मुख्य पुड़नि ताईं थींदो। हिन जुलूस जे अॻियां उठनि जो काफ़िलो बि हले थो। केतिराई उठ मथां नगारा रखी दर्दनाक अंदाज़ सां वॼाए हिकु रूहानी वजह तारी करे छॾींदा आहिनि, जंहिंजे हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं ऐं ग़म दर्दनि ऐं जी कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। जद जी कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। कलंदर लाल शहबाज जे ख़ासि मुरीद बोदलो सरकार जे ख़ासि मुअतक़द इज़ादार ज़वार नज़ाकत अली फाज़रानी जिन सेवण शहर जे आज़ादारी बाबति मुख़्तसिर ॿुधायो त हिते पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं धमाल बंदि कई वञे थी ऐं मजलिस अज़ा जा सिलसिला बर्पा कया वञनि था। हिननि जुलूसनि में बोदलो सरकार या सब्ज़वारी या लखियारी सादात जिन जे जुलूसनि में साॻी रीत आज़ादारी जा सिलसिला जारी रहंदा अचनि। हीउ क़दीम जुलूस शहज़ादे अली अकबर सां मनसूब आहे, जेको आज़ादारी कंदे आख़िर में शहबाज कलंदर जे मैदान ते नुंहां ख़्वानी ऐं मजलिस अज़ा बर्पा कई वञे थी। हज़रत बोदला बहार सिकंदर रहमतुल्लाह अलैह दरगाह जी तरफ़ां निकितल जुलूस शहज़ादा अली अकबर जे अलैहिस्सलाम जो निकितल ज़ुलजना जो मातमी जुलूस पंहिंजे मख़सूस रूट तां थींदो हज़रत लाल शहबाज कलंदर ते पहुतो। हीउ जुलूस अंदाज़न राति जो 1 वॻे धारे रूह परवर दुआबाद नहर कयो वञे थो। हिन जुलूस में आज़ादारनि जो वॾो तादाद शरीक थी करबला जे शहीदनि खे लुढ़कनि ऐं मातमदारी ऐं ज़ंजीर ज़नीअ सां भेटा पेश करे सलाम पेश कनि था।